अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 29 जुलाई 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। आज़ाद कश्मीर में चिकताण बरक़रार। मुज़ाहिरीन मथां सिक्योरिटी फोर्सिस जी फायरिंग में 21 शहरी शहीद थी विया, केतिराई ज़ख़्मी। वाइड सिंधी कांग्रेस ऐं HRCP पारां आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते ॻणती ज़ाहिर, कश्मीरियुनि जे क़त्ल जी मज़मत। अफ़गाननि जी सिंध मां नेकारी लाइ STP जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतिजाज जारी। SUP जे सदर सैयद ज़ैन शाह पारां अॼु एहतिजाज में शिरकत जो ऐलान। अवामी वर्कर्स पार्टीअ जी आलिया बख्शल पारां बि मेरिट जी लताड़ वारो सिलसिलो बंदि करण जी घुर। वाइड सिंधी कांग्रेस जे अॻवान डॉक्टर हिदायत भुट्टो बि प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जो मुतालबो करे छॾियो। कामरेड दादा अली बख्श जी वरसी मल्हाई वई। शहदादपुर में तक़रीब मुनक़िद। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो। बलूचिस्तान जे बारखान वारे इलाइक़े में DSP क़त्ल, खुशदार मां 3 पोरितनि समेत 11 ॼणा अगवा। नोशकी ज़िले में कर्फ्यू। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। पाकिस्तान जी वालार हेठि आयल आज़ाद कश्मीर वारे इलाइक़े में चिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त हुकूमत पारां मुज़ाहिरीन ते ताक़त जो मुसलसल इस्तेमालु कयो पियो वञे, जंहिंजे करे केतिराई मुज़ाहिरीन शहीद थी चुका आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जी फायरिंग में गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान 21 मुज़ाहिरीन हयातियूं वञाए चुका आहिनि। रावलाकोट ऐं मीरपुर में चिकताण वारी सूरतहाल जे करे 21 ॼणा मारिजी चुका आहिनि, जॾहिं त 100 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। इंसानी हक़नि जी सूरतहाल ॻणती जोगी आहे। वाइड सिंधी कांग्रेस ऐं इंसानी हक़नि जे तनज़ीमुनि पारां ॻणती ज़ाहिर कंदे कश्मीरियुनि जे क़त्ल जी मज़मत कई वई आहे। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि रावलाकोट ऐं मीरपुर में एहतिजाजनि दौरान चिकताण जे करे मारिजी वियलनि जो अंग 21 ॿुधाए पियो वञे, जॾहिं त 100 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जो रिपोर्टूं पिणु साम्हूं आयूं आहिनि। सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ ज़रीअनि मूजिबि मारिजी वियलनि में नईम बशीर, उस्मान नज़ीर, सना अहमद, काशिफ़ याकूब, सरदार फ़िदा हुसैन, मंज़ल अली सोजल, बासित शाह, फ़हीम अफ़ज़ल, कामरान मुश्ताक, साकिब हनीफ़, साकिब इसाक, अरियल असगर, उस्मान गिल, जाफ़िर पहलवान, अली हुसैन, ख़्वाजा इब्रार, लतीफ़ डार, कामरान हफ़ीज़ ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त केतिरनि ज़ख़्मियुनि खे इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। केतिरनि ज़ख़्मियुनि खे इलाज जी सहूलियत बि न मिली सघी आहे। वाइड सिंधी कांग्रेस पारां आज़ाद कश्मीर जे इलाइक़े रावलाकोट में पुरअमन एहतिजाज कंदड़नि ख़िलाफ़ मुबैना तौरु ताक़त जे इस्तेमाल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे उन्हनि वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। जारी कयल बयान में चयो वियो आहे त पुरअमन एहतिजाज, इज़हार राय ऐं गॾिजाणी जे बुनियादी हक़नि जो इस्तेमालु कंदड़ शहरियुनि ख़िलाफ़ हद खां वधीक ताक़त जो इस्तेमालु आलमी तौरु तस्लीम थियल इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। वाइड सिंधी कांग्रेस मुतालबो कयो आहे त वाक़े जी फ़ौरी, आज़ाद, गैरजानिबदार ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। बयान में वधीक चयो वियो आहे त इंसानी जान जो तहफ़ुज़, बुनियादी आज़ादियुनि जो एतिराम ऐं क़ानून जी हुक्मरानी हर हुकूमत ऐं इदारे जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। पुरअमन इख़्तिलाफ़ राय खे तशदुद ज़रिए दॿाइणु न रुॻो नाक़ाबिले क़बूल अमल आहे, पर उहो जमहूरी क़दरनि, इंसानी हक़नि, अवामी एतमाद जे तहफ़ुज़ खे पिणु सख़्तु नुक़सानु पहुचाए थो। वाइड सिंधी कांग्रेस पंहिंजे बयान में
जमहूरियत, इंसानी वक़ार, इंसाफ़ ऐं आलमी इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पंहिंजे पुरअमन जदोजहद जे अज़म खे वरजाईंदे चयो त तनज़ीम शहीद थींदड़नि जे वारसनि सां दिली तइजियत, ज़ख़्मियुनि सां यकजहती ऐं इंसाफ़, एहतिसाब ऐं बुनियादी हक़नि जी बहाली लाइ जदोजहद कंदड़ सभिनी माण्हुनि सां गॾु बीठल आहे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी कानून साज़ असेंबली जे चूंडनि जे पहिरें मरहले दौरान रावलाकोट में कानून लागू कंदड़ इदारनि ऐं एहतिजाज कंदड़नि विच में थियल झेड़नि जे नतीजे में केतिरनि ई माण्हुनि जे मारिजी वञण ऐं ज़ख़्मी थियण वारनि रिपोर्टुनि ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो आहे। जारी कयल बयान में HRCP चयो आहे त रावलाकोट में थियल जानी नुक़सान पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर में गुज़िरियल हफ़्तनि दौरान वधंदड़ चिकताण जी इंसानी क़ीमत जी तल्ख़ यादि ॾियारींदड़ आहे। कमीशन मूजिबि अमन अमान बरक़रार रखणु रियासती इदारनि जी ज़िम्मेवारी ज़रूरु आहे, पर उहा ज़िम्मेवारी कंहिं बि सूरत में माण्हुनि जी ज़िंदगी जे हक़, पुरअमन एहतिजाज, गॾिजाणी ऐं इज़हार राय जी बुनियादी आज़ादी जी क़ुर्बानी ते पूरी न थियणु घुरिजे। ह्यूमन राइट्स कमीशन मुतालबो कयो आहे त तशदुद जे हिन सिलसिले खे फ़ौरी तौरु रोकियो वञे, मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि बाबति आज़ादु, गैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ जाच कराई वञे, ताक़त जे कंहिं बि गैर क़ानूनी इस्तेमाल जा ज़िम्मेवार कानून आॾो आंदा वञनि। बयान में इख़्तियारियुनि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त एहतिजाजनि खे मुंहुं ॾींदे तहमुल ऐं बुर्दबारी जो मुज़ाहिरो कयो वञे। कमीशन जो चवणु आहे त चूंडनि जे बाक़ी मरहलनि खे नज़र में रखंदे छिकताण बदिरां इंसानी जान जे तहफ़्फ़ुज़ ऐं अवामी एतमाद जी बहाली खे तरजीह ॾिनी वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़, नौकरियुनि जे विकिरे ऐं क़ाबिल उमेदवारनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नौजवाननि पारां हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आफ़ीस आॾो एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाज कयो पियो वञे। काल्ह बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां एहतिजाज में शिरकत जो सिलसिलो पिणु जारी आहे। SUP जे सदर सैयद ज़ैन शाह पारां पिणु अॼु एहतिजाज में शिरकत जो ऐलान कयो वियो आहे। सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सर, इहो असां सिंध जे जो अहम मसइलो सम्झूं था। उन करे 11 अगस्त ते हैदराबाद में ऐं 2 सेप्टेम्बर ते कराचीअ में असां हिन ते सिविल सोसाइटी सां गॾु सेमिनार्स कया, जंहिंमें वकीलनि, उस्तादनि, हर वॉक ऑफ लाइफ जे माण्हुनि शिरकत कई ऐं इन खे असां खणी आयासीं। ऐं हींअर सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन तालीमी इदारनि ऐं नौजवाननि में खणी पई वञे त जीअं इंसाफ़ भरी जीअं जो मुआशिरो हुजे। ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको सिंध जा ईंदड़ 30-40 साल ब्यूरोक्रेट खणे थी, उन में पोइ 18 सालनि में 12 नालाइक, बेईमान ऐं रुश्वत जे ज़रिए खयां अथनि 18 सालनि में। तव्हांखे ख़बर हूंदी त आग़ा रफ़ीक इस्तीफ़ा इन करे ॾेई वियो त हिन नाजाइज़ लिस्टूं हुननि फरमाइश कयूं। उन करे आउं सम्झां पियो त हीउ अहम इदारो आहे ऐं तरक़ी सिंध या तरक़ी पाकिस्तान जी थींदी जेकॾहिं अहलियत वारी सिंध हूंदी त। नाअहल ऐं बेईमान सिंध कॾहिं बि तरक़ी कान कंदी ऐं नाअहल ऐं बेईमान हुकुमरान हुजे या सिविल एडमिनिस्ट्रेशन हुजे, छो त हीअ सिविल एडमिनिस्ट्रेशन थींदी, ख़राबु थींदो। इहो किनूं कमु, नाजाइज़ भर्तियूं ज़ुल्फ़कार भुट्टे जे वक़्त में थियूं, बेनज़ीर जे वक़्त में थियूं, पर उहे पोइ कवर ॾींदा असेंबलीअ जो। हिननि त अछो मुंहुं करे इदारे जो ई कारो मुंहुं करे छॾियो। चेयरमैन, मेंबरनि खां पोइ हेठि जेके भर्तीअ जो सिस्टम, रिटन पेपर में बि बेईमानी करणु शुरू करे ॾिनो, वाइवास जूं, सॼो सिस्टम ई नाकारा थी चुको आहे। उन करे इन खे रिव्यू करण लाइ शागिर्द विंग ऐं यूथ में ऐं भरपूर जदोजहद कंदी, पार्टी उन्हनि जी भरपूर सपोर्ट। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿाहिरां नौजवाननि जो एहतिजाज जारी आहे। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां पहुची यकजहती जो इज़हार पिणु कयो वियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुबैना बेज़ाब्तियनि, मेरिट जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ मुतासिर उमेदवारनि जी एहतिजाजी कैंप ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर पहुतो, जंहिं शागिर्दनि सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर चयो त
शागिर्द हिन मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। जेकॾहिं उन्हनि सां इंसाफ़ न थियो त पोइ कंहिं सां इंसाफ़ थींदो। हुन चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो हाणे तकरारी बणिजी चुको आहे। तंहिं करे एहतजाज कंदड़ शागिर्दनि जा जाइज़ मुतालबा तुर्त मञा वञनि ऐं खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ज़ुल्फ़कार जूनियर वधीक चयो त मुल्क में रुॻो तालीम जो शोबो न पर सिहत समेत ॿियनि केतिरनि ई शोबनि में बि बदउनवानी ऐं नाइंसाफ़ी वधी रही आहे, जंहिं सबबि मुल्क तरक़ी करण बदिरां पोइते वञी रहियो आहे। हुन हुकूमत खां मुतालबो कयो त मुतासिर उम्मीदवारनि जा समूरा जाइज़ मुतालबा फ़ौरी तौर ते मंज़ूर करे खेनि मेरिट मूजिबि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿाहिरां नौजवाननि पारां जारी एहतजाजी कैंप ते मुख़्तलिफ़ अॻवान शरीक थिया। काल्ह नामियारो साफ़ी नेमत खोड़ो पिणु शरीक थियो, जंहिं ख़िताब कंदे चयो त असांखे नौजवाननि जो साथ ॾियणु खपे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मेरिट जी लताड़ कई वञे थी ऐं नौकिरियुनि में नाइंसाफ़ी कई पई वञे। न सिर्फ़ु नौजवाननि जो एहतजाजी तहरीक में साथ ॾियणु खपे पर असांखे उन्हनि जी माली मदद बि करणु खपे त जीअं हू हिन एहतजाजी तहरीक खे सघारे ऐं मुनज़म तरीक़े सां हलाए सघनि। जॾहिं त उन मौक़े ते नौजवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हज़ारे महिनती ऐं बासलाहित नौजवाननि जो मुस्तक़बिल शफ़ाफ़ मेरिट सां जुड़ियल आहे, पर अफ़सोस जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते केतिरनि ई सालनि खां मेरिट जी लताड़ जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। ताज़ो जारी थियल CCA 2024 जी लिखत वारे इम्तिहान जे नतीजनि खां पोइ बि केतिरा ई उम्मीदवार पाण सां नाइंसाफ़ी थियण जो अहसासु ज़ाहिर करे रहिया आहिनि ऐं मुतालबो करे रहिया आहिनि त नतीजनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। एहतजाज में अवामी वर्कर्स पार्टी जी अॻवान कामरेड आलिया बख्शर पिणु शरीक थी हुई, जंहिं ख़िताब कंदे चयो हो त असांजे साउथ एशिया जे सभिनी नौजवाननि खे मां सलाम पेश कयां थी। हितां वेही जंतर मंतर में जी कामयाबी जेकी नौजवान हासिल कई आहे उन्हनि खे बि शुभ सलाम पेश कयां थी। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त जॾहिं एग्ज़ाम थियनि था असां औरतुनि खे हिन पितरी मां निस्बतन आज़ादी जो पहिरियों दफ़ा मुआशी आज़ादी जेको असां हासिल कयूं था पंहिंजी तालीम जे ज़रिए ऐं पोइ कंहिं न कंहिं इम्तिहान ॾेई नौकिरी जे ज़रिए। उते जॾहिं सारा पोइ असर में तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी हिनमहिल न त हुकम खां असांजे मथां हुक्मरानी करे थी ऐं पोइ छा थो थिए सुठनि इदारनि में पढ़नि। असां जेके घटि में घटि मां जंहिं तबिके सां तालुक थी रखां मुश्किल सां बचा पढ़ायूं, उन में वरी नियाणी पढ़ायूं, नियाणियुनि जी शादियूं ऐं उन सां पोइ उन्हनि जी नौकिरी लाइ पैसा भरनि लखे रुपया त परे जी नियाणी वेंदी आहे पुट खे स्पेस मिलंदो आहे ऐं उन पितरशाहीअ जे चकर में पई लोड़ींदी आहे घणो कुझु लाइक़ हुजण जे बावजूद। हिनमहिल ई मां हिनमहिल के अंगेथर के इदारे जा पढ़ा पई, तव्हां नौजवाननि खे वधीक ख़बर हूंदी कि 62,000 पब्लिक ऐं प्राइवेट यूनिवर्सिटियुनि में एडमिशन घटि थियूं। सबबु हिकु त तबक़ाती तालीम निज़ाम जे तौर ते महांगी तालीम, पब्लिक यूनिवर्सिटी एॾी महांगी थी वई आहे, तव्हांखे अंदाज़ो वधीक हूंदो। ऐं पोइ वरी हुन में वरी छोकिरीअ जे लाइ पढ़ाए मुंहिंजे जहिड़ो ग़रीब 86% हारी हिते जेको आहे उहा धीअ पढ़ाए या पुटु पढ़ाए त पुट खे पढ़ाए ॾींदो त हुन में घणी लोड़ी औरत थी। इहा ॻाल्हि बि सही आहे त असांजे हिननि एहतजाजनि में निस्बतन औरतूं घटि थियूं अचनि। तव्हांखे घरां वेठे दुआ कनि थियूं, तव्हांजे घरां वेठे तव्हांजी हिन सॼी एक्टिविटी खे शेयर कनि थियूं ऐं पंहिंजी उन्हनि फेसबुकनि ते पंहिंजी तस्वीर बि नथियूं रखनि छो जो समाज घण पासाउनि खां औरतुनि जे मथां ज़ुल्म ऐं जबर जो ऐं पोइ असे खां त ॾाढो जबर खुली आयो। ही तव्हांजे जेके एहतजाज आहिनि इहे उत्साह ॾींदा। बिल्कुलु नौजवान सही ॻाल्हि कई त नतीजा हासिलात सही ऐं असांजे हक़ में थींदा न थींदा, पर ही पेचरा तव्हां कमाल ठाहिया आहिनि। हिन पेचरनि ते बाक़ाइदे दॿ ठहंदा ऐं उहो दॿ जेको उहो 2028 वारी टेस्ट में न ईंदड़ हर टेस्ट में ही पोइ सोचींदा त केतिरा परसेंट असां पैसो रखूं ऐं केतिरा परसेंट असां मेरिट ॾियूं। जॾहिं असांजो दौर हो 50-50 हलंदो, सरदारी जॾहिं हुन दौर में 10% हो ऐं हाणे को बि
मेरिट मुझी पंहिंजी भाणे जी लेक्चरशिप जो एग्जाम ॾिनो 78 मार्कूं खणी इंटरव्यू में चल गई एॾा जदा ऐं मुॾा जेके फेल कयूं सभु 40 ते फेल कयो हेठि मथे बि न कयो सिर्फ़ु फेल करणो 40 ते फेल करे छॾियो इंटरव्यू में तो बाबा ही मायूस थियण जो मामलो न आहे ॻाल्हाइनि था ॻाल्हाइनि पर असांजो इनकार उन्हनि जे कननि ताईं वियो आहे ही इनकार असांजो वॾी ताक़त आहे त तव्हांजी नथा मञूं कि भले तूं ख़ूबसूरत तव्हां बिल्डिंग ठारायो पर बिल्डिंग में ईमानदारीअ सां कमु न थींदो त न मञूं था तव्हांजी सुहिणी बिल्डिंग खे हीअ असां सुहिणी न आहे ही सिंध जनरल ही त प्राइमरी तालीम खां वठी हारी जे पुट खे असांजे ॿारनि खे तालीम ॾियण जे हक़ में न आहिनि ही जेको बि उस्तादनि जी फेस ते बायोमेट्रिक कुझु बि कराइनि तव्हां पोयां मां नसीराबाद मुंहिंजो शहर आहे हिकिड़ी क्लास में केजी क्लास में 80 ॿार हा हिते वेठा आहिनि नफ़्सियाती डॉक्टर तव्हां नौजवान उस्ताद 80 ॿारनि खे कहिड़ो हिकिड़ो उस्ताद तालीम ॾेई सघंदो हिननि प्राइमरीअ खां वठी तबक़ाती तालीमी निज़ाम जेको डिवाइडेड रूल बणायो आहे हिन मां को माण्हू बाक़ाइदे हिकिड़ी तयारी करे ऐं कॉम्पिटेटिव थिए थो उनखे बि स्पेस नथो मिले त मायूस न आहे थियणो हिन पंहिंजी मायूसीअ खे ताक़त बणायो ऐं तव्हां बणाई आहे ऐं इहो जेको हले बि थो पाण वटि सोशल मीडिया ते त असांजी हितां जी सी जनरेशन पर किथे इहो नौजवान न नज़र आयो आहे पाण खे हिते सभु नौजवान रवादारी जी तहरीक में सभु नौजवान PYC जी तहरीक में सभु नौजवान तबलो जी तहरीक में सभु नौजवान असांजी सिंध जो जॾहिं नौजवान बीहंदो त उहो घणो कुझु हासिल कंदो सिर्फ़ु हिन हिकिड़ी कमीशन जे एग्ज़ाम जी बराबरी आहे उनजी बुनियाद ते न पोइ जॾहिं घुरंदो ऐं हासिल कंदो त बुनियाद खां वठी आसमान ताईं पंहिंजो हासिल कंदो तव्हांखे जसो हुजे WTF तव्हां सां हमेशह गॾु रहे थी ऐं तव्हां सां गॾु हूंदी तव्हां सां हमेशह असां तव्हां सां गॾु ऐं कोशिशि कंदासीं त जेतिरो थी सघे तव्हां जेतिरे ॾींहं एहतजाज या एक्टिविटी में आहियो त असां तव्हांजो हिसो पढ़ंदासीं तव्हांखे हिकु सियासी लीडर जी कारकुन जी हैसियत सां बि ऐं शायदि जेके तव्हां वेठा आहियो मुंहिंजे बचनि जी उमिरि जा बि आहियो पंहिंजो करणु सिखो डिवाइडेड रूल रियासत जो कमु आहे असांजो कमु आहे जुड़त असांजो कमु आहे पंहिंजो करणु जेको सम्झे थो त ही ग़लति थो थिए उहो मुंहिंजो साथारी आहे उहो हिकु ॿिए इहो तव्हांजे रिक्वेस्ट आहे तव्हांखे जस हुजे सिंध मां अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली लाइ STP पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी आहे काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सखर तरफ़ां मरकज़ी सॾ ते अफ़गान पनाहगीरनि समेत सिंध में आबाद समूरनि धारियुनि जी निकाली लाइ DC ऑफिस सखर अॻियां नोमी सिंधी कुर्बान चौहान ज़फ़रुल्ला खोसो इरफान चांडियो कामरेड वाहिद खोसो असलम खोसो शाहिद चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो जंहिंमें वॾे अंक में कारकुननि शिरकत कई उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त सिंध में PP सरकार धारियुनि जी सहूलियतकार बणियल आहे PP सरकार सिंध दुश्मनी जूं समूरियूं हदूं किरास करे अफ़गाननि खे सिंध जे गादी वारे हंधि कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद करणु चाहे पई उन लाइ मुतालबो था करियूं त अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि खे सिंध मां फ़ौरी तौरु निकाली ॾिनी वञे नवाबशाह में गो अफ़गानी गो ऐं धारिया सिंध छॾे वञो जे नारनि जी गूंज में STP जे मरकज़ी सॾ ते रिगल चौक खां STP जे वाइस चेयरमैन निसार अली कीरियो डिविज़नल सदर बाग़ी रफ़ीक सिंधी शाहनवाज़ कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई जेका प्रेस क्लब रोड ते DC ऑफिस नवाबशाह पहुती जिते नटण उस में एहतजाजी धरणो हंयो वियो उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध में लखें अफ़गानी धारियुनि जी लोध लथल आहे जिन खे सुञाणप कार्ड जारी कया पिया वञनि नतीजे में उन्हनि धारियुनि सॼी सिंध में मनशात फ़रोशी कंदे सिंध खे मनशा जो गढ़ बणाए छॾियो आहे अफ़सोस सां चवणो थो पवे त उन्हनि धारियुनि जी सपोर्ट सिंध हुकूमत करे रही आहे खेनि फ़ौरी निकाली ॾिनी वञे हुननि चयो त हर आए ॾींहं ते MQM सिंध दुश्मनी जो किरदारु अदा कंदे नवनि सूबनि जा
गीत ॻाए रही आहे। खेनि ॿुधाइणु चाहियूं था त तव्हांखे सूबो न पर मौत ॾींदासीं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते अफ़गाननि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। सिंध मां अफ़गाननि जी निकालीअ लाइ STP पारां घोटकी में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मंज़ूर अहमद नाइच, जाम माशूक समेजो, ख़ालिद लाखो, ज़ाहिद मीराणी, आफ़ताब शर, गुलज़ार शर, नजम भुंगर, मुस्तफ़ा नाइच, अली नवाज़ जलबाणी, ज़ुबैर चाचड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते फौरी तौर अफ़गान पनाहगीरनि जी निकाली जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त रैली खां पोइ STP अॻुवान डिप्टी कमिश्नर घोटकी खे यादाश्तनामो पिणु पेश कयो। हारियुनि ऐं पौरितनि लाइ सारी सभ जमार जदोजहद कंदड़ सिंध जे यगाने किरदार दादा अली बख्श शीदी जी शहदादपुर में वरसी मल्हाई वई। हारी इनकलाब जे पांधेड़े पोहरियत तबिके जे आवाज़ सिंध जे यगाने आशिक दादा अली बख्श जी वरसी जे मौक़े ते शहदादपुर प्रेस क्लब में तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जॾहिं त संदसि आख़िरी आरामगाह ते हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई, अवामी वर्कर्स पार्टी जे सूबाई सदर काज़ी अली नवाज़ निज़ामाणी, अज़हर पठाण, साफ़ी असलम आज़ाद ख़ासखिली जी अॻुवाणी में रैली जी सूरत में गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी सलामी ॾिनी वई। जॾहिं त प्रेस क्लब में मुनक़िद कयल वरसी तक़रीब खे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ख़िताब कंदे चयो त सिंध में हींअर हालतूं तमामु घणियूं ख़राबु आहिनि। सिंध जूं नियाणियूं अगवा पियूं थियनि। प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंकी अञा ताईं बाज़ियाब नाहिनि थियूं। सिंध हुकूमत पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणे ते पुलिस तशदुद जी मज़मत कजे थी। सिंध जूं ज़मीनूं, पाणी, जबल, मैदनियात हर शइ सिंध हुकूमत विकिणी छॾी आहे। पंजाब हुकूमत सिंध जे पाणी ते धाड़ो हयो वेठो आहे, पर सिंध सरकार ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। वॾेरा, भोतार, जागीरदार, मीर पीर सिंध जे माण्हुनि जो हक़ खसियो वेठा आहिनि, पर असीं ख़ामोश न वेंदासीं। सिंध जे सभिनी इशूज़ ते सख़्त जदोजहद कंदासीं। वरसी तक़रीब खे सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर मोहम्मद इदरीस बिरोही, समाजी अॻुवान मैडम रफ़ी गुलाणी, अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻुवान कामरेड अब्दुल करीम शर, हारी कमेटीअ जे मरकज़ी अॻुवान कामरेड वजूद शर, कामरेड मोहम्मद ख़ान मल्ला, सिंधी अदबी संघ जे अॻूणे राबता सेक्रेटरी अब्दुल्लाह चांडियो, शहदादपुर बार जे अॻुवान एडवोकेट तारिक महमूद आराई, अवामी वर्कर्स पार्टीअ जे सूबाई सदर अली नवाज़ काज़ी, अख्तर निज़ामाणी, अवामी तहरीक जे अॻुवान आलम लगारी, आबिद रिंद फोटो मल, शहदादपुर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मेहदी हसन पंवर, साफ़ी असलम आज़ाद ख़ासखेली, अज़हर पठाण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते करारदादूं पेश कंदे मुतालबो कयो वियो त प्रिया कुमारी समेत सिंध मां अगवा थियल समूरनि ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे, सिंधू दरिया जे पाणी ते कब्ज़ो ख़तमु कयो वञे, जलालपुर कैनाल ग़ैर क़ानूनी आहे, फौरी तौरु बंदि कयो वञे, सिंध जे हारियुनि ऐं मज़दूरनि खे हक़ ॾिना वञनि, हारियुनि जी औलाद खे मेरिट ते सरकारी नौकरियूं ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत 2013 में टेनेसी एक्ट में हारी दुश्मनी तरमीम ज़रिए छेड़छाड़ कई आहे, जंहिंखे ग़ैर क़ानूनी करार ॾिनो वञे। 28 आइनी तरमीम वसीले सिंध जी वहदत, जाग्राफ़ियाई हदनि, नाणे ऐं सिंधू दरिया ते कंहिं क़िस्म जी यलगार कई वई त उन यलगार जी सख़्त मज़ामत कई वेंदी। सिंध में फसलनि जी पोखाई जे लाइ पाणीअ जी बदतरीन खोट आहे। पंजाब लिंक कैनाल खोले छॾिया आहिनि। अॼु सिंध में ख़तरनाक हद ताईं पाणी जी खोट आहे। करारदाद पास कंदे मुतालबो कयो वियो त पंजाब जा लिंक कैनाल बंदि कराया वञनि। सिंध जे गादी वारे हंधि कराची खे वफ़ाक़ जे मातहत करण वारी साज़िश बंदि कई वञे। सिंध बजट अवाम दुश्मन आहे, उनखे मुकमल तौर ते रद्द करण जो पिणु ऐलान कयो वियो। करारदाद वसीले मुतालबो कयो वियो त अवाम मथां पेट्रोल, डीज़ल, बुख, बदहाली, बेरोज़गारी, महांगाई जो एटम बम किरायो वियो आहे। मौजूदा हुकूमत अवाम खे मुआशी तरह कंगाल करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पेट्रोलियम इस्मनि जा अघ घटाया वञनि।
सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकु मंडी माफ़िया जो रूप इख़्तियार करे चुकी आहे। ताज़ो चेयरमैन मुक़ररु कयल कैप्टन सिंध दुश्मन कामूरनि वारे इम्तिहान जी जांच कराई वञे। सिंध में वधंदड़ इंतिहा पसंदी खे रोकियो वञे। सिंध जी कची आबादी खे रजिस्टर करे सिंध जे ग़रीब माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि। जॾहिं त वरसी तक़रीब खे तनवीर कंबराणी, महताब शीज़ान ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए चार चंड लॻाए छॾिया। सिंध जे सियासी समाजी धुरियुनि पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो पियो वञे। आलमी फोरमनि ते पिणु प्रिया कुमारी जे लाइ आवाज़ उथारियो पियो वञे। प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटीअ जे अॻुवाणनि ते तशदुद ख़िलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे एहतजाज खे ख़िताब कंदे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सीनियर अॻुवाण डॉक्टर हिदायत भुट्टो चयो त पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो, ऐलान हज़ारे मान रुगो। सभ खां पहिरियां आउं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि जो महिरबानी ऐं तव्हांखे जस हुजे जो तव्हां पंहिंजा कदम भरे ऐं हिन जदोजहद में सहकारी थिया आहियो ऐं तव्हांजा इहे कदम, तव्हांजी इहा स्ट्रगल, तव्हांजी इहा जदोजहद कॾहिं बि रायगाह न वेंदी ऐं सिंध जूं उहे माण्हू जिन पंहिंजे मथां ज़ुल्म सथा, हिबतूं सठियूं, तशदुद बर्दाश्त कयो, उहे माण्हू बि जेके से तव्हां वॾा उत्साह वठंदियूं। छाकाणि त असां सभु पंहिंजी औलाद वारा आहियूं। असां सभिनी खे इहो अहसासु आहे जॾहिं असांजा नंढड़ा ॿार थोरो जेकॾहिं बीमार थियनि था त हुनजे माउ पीउ खे केॾी तकलीफ़ थी पहुचे, उहो ई माण्हू ॼाणे थो जंहिंखे औलाद हुजे, जंहिंखे पंहिंजा ॿार हुजनि। ऐं अॼु उहे माण्हू समन जे पैराज में, उहे माण्हू जिन जा ॿार डिसअपियर कया विया, उहे माण्हू जिन जा पंहिंजा न्याणियूं जेके आहिनि से डिसअपियर कयूं वियूं आहिनि, उहे जेकॾहिं एहतजाज कनि थियूं, जेकॾहिं पंहिंजे ॿार जे आज़ादी लाइ जिन जा ॿार गुम कया विया आहिनि, जिन जा ॿार हिन हिरासत जे, हिन जबर जे, हिन ज़ुल्म सां गॾु हिननि जी जेके ठाहियल ठाहियल कल्चर आहे, हिननि जो ठाहियल जेको अगवागिरी जो कल्चर आहे, दहशतगर्दी जो कल्चर आहे, उन दहशतगर्दी जो, उन ज़ुल्म जो, उन वॾेराशाही जो शिकार थिया आहिनि। ऐं उहे माण्हू जॾहिं एहतजाज कनि थियूं त तव्हांजा ई दहशतगर्द वर्दी पोश गुंडा उन्हनि जे मथां तशदुद था कनि ऐं उन्हनि खे उन्हनि जे मथां ज़ुल्म था कनि, उन्हनि जे मथां बर्बरत था कनि। त असां उन्हनि माण्हुनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण लाइ सभु जेके आहिनि से गॾु थिया आहियूं ऐं सभु जेके आहिनि से उहा जेकी से असां उन माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां अकेलियूं न आहियो, तव्हांजे मथां इहो ज़ुल्म ऐं जबर जेको आहे सो सिर्फ़ ई रियासत जॾहिं करे थी त तव्हां सां गॾु सॼी सिंध गॾु आहे, बल्कि सॼी दुनिया गॾु आहे। ऐं दुनिया में अॼु मैनचेस्टर जा तव्हां गयूर दोस्तो, तव्हांखे जश हुजे जो पाकिस्तान एम्बेसी जे साम्हूं ही एहतजाज रिकॉर्ड करायो था। इहा बि जेकी आहे असांजी तारीख़ी हलचल, असां कोन विसारींदासूं उहो ज़ुल्म, उहो जबर, उहा बर्बर जेको तव्हां असांजे माण्हुनि जे मथां कयो आहे, उहो तारीख़ रिकॉर्ड करे छॾियो आहे। उहा जेके जॾहिं तव्हां सिंधी माण्हुनि खे डिसअपियर कयो था, जेको माण्हू आवाज़ उथारे थो उन जे आवाज़ खे साइलेंस करण जी कोशिशि कयो था। अॼु सोनी पारस खे जेको आहे तव्हां गिरफ़्तार कयो, अॼु लियाकत जलबाणी खे तव्हां गिरफ़्तार कयो, जेको बि आवाज़ उथे थो उनखे तव्हां साइलेंस करण जी कोशिशि कयो था। पर यादि रखो, अॼु सिंध जागी आहे, अॼु सिंधी जागिया आहिनि, अॼु जेके आहिनि से हिन जदोजहद मां उत्साह वठनि था ऐं सॼी सिंध बि उत्साह वठे थी।
सॼी दुनिया बि उत्साह वठे थी। असां तव्हांखे ॿुधायूं था त असां जेके अॼु जेके तव्हांजे पासे न आहियूं, असां तारीख़ जे पासे आहियूं, असां सिंध जे पासे आहियूं, असां पंहिंजे वतन जे पासे आहियूं। वतन माना सिंध, 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 वतन माना सिंध। असां तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था त असांजो वतन सिंध आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध आहे। ऐं सिंध जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां के साज़िशूं कयूं, जेकॾहिं सिंध जे धरती खे तव्हां विराइण जी कोशिशि कई, जेकॾहिं सिंध जे मथां ज़ुल्म ऐं बरबरत तव्हां कयो त सिंधी माण्हू अॼु बि गॾु आहिनि, सुभाणे बि गॾु थींदा ऐं तव्हांजो शिकायत तव्हांजूं साज़िशूं जेके आहिनि असां नाकाम बणाए छॾींदासीं। नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध। अॼु दुश्मन कोशिश करे थो त असां हिननि खे पंहिंजनि हक़ीर ऐं ख़सीस मफ़ादनि में असां उन्हनि जो शिकार थिए ऐं उन्हनि जे ख़िलाफ़, उन्हनि जे वतन जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं, असांजे देश जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं ऐं अहिड़ा जेके टोला पैदा कयूं जेके सिंधी माण्हुनि खे मायूस कनि, सिंधी माण्हुनि में जेको उत्साह पैदा थींदो उनखे डिस्करेज कनि ऐं सिंधी माण्हुनि में जेका जदोजहद जी जंग भरी आहे उनखे विसाइण जी कोशिशि कनि। अहिड़ा देशद्रोही, अहिड़ा वतन फरोश, अहिड़ा सिंध जा गद्दार, अहिड़ा वतन जा गद्दार हुननि पैदा करण जी कोशिशि कई आहे। अॼु हुकुमरान बणिजी चुका आहिनि, अॼु हुकूमत जे कुर्सियुनि ते वेठा आहिनि, पर सिंधी अवाम जेको सो बेदार आहे, सिंधी अवाम जागे थो, सिंधी अवाम सॼी दुनिया में जागे थो। ऐं असां ॿुधाइण था चाहियूं उन्हनि गद्दारनि खे त तव्हां सिंध सां गद्दारी बंदि कयो, सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कयो, न त जेके सिंधी माण्हू तव्हांखे गिरेबनि मां वठी, तव्हांखे गिरेबान मां वठी जेके रोडनि ते ॾींदा, उहो ॾींहुं परे कोन्हे को जॾहिं सिंधी माण्हू पंहिंजे हिन एहतजाज में, हिन एहतजाज खे रिकॉर्ड कराइनि था सॼी सिंध जेके था, जॾहिं ॿाहिरि निकिरी पई त तव्हां इहे जेके केनाल चोरी चोरी ठाहियो था, जेके तव्हां असांजे माण्हुनि खे, असांजे वतन दोस्त माण्हुनि खे तव्हां डिसअपियर करे छॾियो था ऐं अॼु उहे माण्हू जेके दरवाज़नि में अखियूं विझो पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे जेके क़ौमी कारकुननि लाइ बि जेके हू जदोजहद कनि थियूं या उहे नियारियूं थियूं, अॼु जेके असां जॾहिं बि असां साबित कदम थियासीं, जॾहिं बि असां इताद कयोसीं, जॾहिं बि असां बदी कईसीं त हुननि जूं इहे सभु साज़िशूं नाकाम बणाईंदासीं। ऐं अॼु तव्हां सभिनि दोस्तनि खे आउं वरी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां जस ॾियां थो, तव्हांखे शाबस आहे, तव्हांखे तव्हांजा इहे कदम जेके आहिनि तव्हांजी जदोजहद कॾहिं बि नाकाम न वेंदी। बलूचिस्तान में बदअमनी वारा वाक़िया वधी विया आहिनि। बारखान ज़िले में पुलिस ऑफिसर खे क़त्ल कयो वियो। बारखान ज़िले में DSP मुरीद बुगटी खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त के चई ख़ुशदार ज़िलनि मां 7 पोरितनि समेत 11 ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। साॻे वक़्तु नोशकी में अमन अमान जी ख़राब सूरतहाल जे करे 31 जुलाई ताईं कर्फ्यू लागू कयो वियो आहे। सरकारी ज़रियनि मूजिबि बारखान ज़िले में नामालूम हथियारबंदनि रोड ते नाकाबंदी करे DSP मुरीद बुगटी ऐं संदसि साथी पुलिस एहलकार खे रोके वरितो। हथियारबंदनि DSP खे अगवा करण बाद क़त्ल करे छॾियो, जॾहिं त ॿिए पुलिस एहलकार खे ज़ख़्मी करे छॾियो। के चई ख़ुशदार ज़िलनि मां 7 पोरितनि समेत 11 ॼणनि खे अगवा करण जूं ख़बरूं पिणु साम्हूं आयूं आहिनि, जॾहिं त ज़िले चागी में हथियारबंदनि वधीक 7 मालबरदार गाॾियुनि खे ॿाहिरि साड़े छॾियो। 2 ट्रकनि मां चांवर पिणु फुरे खणी विया। होॾांहुं नोशकीअ शहर जे ॾखण में सिक्योरिटी फोर्सिस जे हिकु कैंप ते हमले ऐं जवाबी कार्रवाई खां पोइ सूरतहाल वधीक ॻणती जोगी बणिजी वई आहे। बलूचिस्तान हुकूमत नोशकी ज़िले में 31 जुलाई जी राति 8 वॻे ताईं कर्फ्यू लागू करे छॾियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, नायब सदर सत्तार रिंद, मोहम्मद अली टालपुर, एडवोकेट अयाज़ कलोई ऐं नूर नबी पली जो पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त हिस्को अमलदारनि पारां गैर क़ानूनी कूंडा सिस्टम हलाइण ऐं उन जे बदिले रिश्वत वसूल करण लाइ पंहिंजा प्राइवेट माण्हू भर्ती कया विया आहिनि।
हेस्को अमलदारनि जे रखियल ख़ानगी माण्हुनि शहरनि ते तशदुद करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। मीटर रखंदड़नि पारां जाइज़ शिकायत करण ते पुलिस सां मिली करे मथनि कूड़ा केस दाख़िल कराया वञनि था। टंडो बागो शहर जे वार्ड नंबर 7 नवाबाद पाड़े में जॾहिं हेस्को जो प्राइवेट माण्हू ट्रांसफार्मर ते गैरकानूनी कुंडा हणण लाइ चढ़ियो त खेसि रोकण तां मच्छर जी हुन रिटायर उस्ताद मुख़्तियार अहमद बकारी ते हमिलो करे खेसि तशदुद जो निशानो बणायो। अॻवाननि मुतालबो कयो आहे त अहिड़नि माण्हुनि जी जांच कराई वञे ऐं रिटायर उस्ताद मुख़्तियार अहमद बकारी सां इंसाफ़ कयो वञे। कराची में सिंध हाई कोर्ट सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी जी उबोरी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिंखां पोइ अदालत जे अहाते में मौजूदु FIA टीम खेसि हिरासत में वठी छॾियो। हीअ कार्रवाई सोराबगोठ टाउन जे चेयरमैन लाला अब्दुर्रहीम पारां सोशल मीडिया ते संदसि ख़िलाफ़ मुबैना मुक़दमे ऐं मुहिम ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त जी ॿुधणी दौरान कई वई। गिरफ़्तारी जे मौक़े ते सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी चयो त खेसि सोराबगोठ टाउन चेयरमैन लाला अब्दुर्रहीम जी शहर जे मसइले खे साम्हूं आणण ऐं हक़ीक़तूं आम करण जी सज़ा ॾिनी पई वञे। कंबर में मुबैना खभे गुम कयल पोहरियत सिकंदर गोपांग जी बाज़ियाबी लाइ शहरियुनि एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो। एहतिजाज कंदड़ शहरियुनि जो चवणु हो त 10 महीना अॻु पोहरियत सिकंदर गोपांग खे पुलिस एहलकार खंभे खणी विया। हिन वक़्त ताईं सिकंदर गोपांग जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। संदसि वारस परेशानी जो शिकार आहिनि। हुननि मुतालबो कयो त पोहरियत खे ज़ाहिर करे वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। ख़ैरपुर नातनशाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार जदोजहद कमेटी जो एहतिजाज जारी, बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। ख़ैरपुर नातनशाह में ॿिए ॾींहुं बि सिंध यूनाइटेड पार्टी पोहरियत मज़ाहिमत तहरीक ऐं ॿियनि तनज़ीमुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पाणी जी खोड़ जे करे आबादकारनि जो लखनि रुपयनि जो ॿीजारो सुकी सड़ी वियो आहे। उन बावजूदि पाणी न पियो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिजावल में उस्तादनि पारां आदमशुमारी जो मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उस्तादनि आदमशुमारी जो मुआवज़ो गुज़िरियल 3 सालनि खां न मिलण जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते उस्तादनि चयो त असां सख़्त गर्मी ऐं ॾुखियनि हालतुनि में क़ौमी ज़िम्मेवारी निभाई, पर अॼु ताईं असांखे मुआवज़ो अदा नाहे कयो वियो। उस्तादनि मूजिबि पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स आदमशुमारी जो मुआवज़ो डिप्टी कमिश्नर ऑफिस ॾांहुं मुंतक़िल करे चुको आहे, पर उन बावजूदि अदायगी अञा ताईं रुकियल आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मुआवज़ो ॾिनो वञे। दादू में ॻोठाणनि पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। ॻोठ अर्ज़ मोहम्मद लुंड जे रवासियुनि मसमात राणी लुंड, मसमात जवी लुंड, निमल ज़ाहिद लुंड, सदाम लुंड ऐं रज़ाक जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त असांजी 4 एकड़ ज़ाती ज़रई ज़मीन ते याक़ूब कादर जुड़ियल ऐं ॿिया कब्ज़ो करे रहिया आहिनि। हुननि चयो त कब्ज़े जी मज़ाहिमत करण ते जवाबदारनि घर में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।